सुठा माण्हू राजायता माण्हू जिनकी वर्क हुजे जिनजो असर हुजे बाक़ी हाणे लिस्ट ठाहे खणी अची केरु ॾेई छॾे लिस्ट इशू कोन्हे इशू आहे त माण्हू हुजनि जिनजे पोयां राज हुजे मैनेज करे सघनि फेस करे सघनि पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन आहे खोड़ सारा इशूज़ आहिनि जिनखे उहे फेस कनि उन खां पोइ जॾहिं बॉडी तयारु थिए त मुंहिंजी इहा बि हिकिड़ी सजेशन आहे त हर डिस्ट्रिक्ट जी बॉडी जी जेकी नोटिफिकेशन थी उहा उन डिस्ट्रिक्ट में वञी करे उते हिकु सुठो प्रोग्राम मैनेज थिए जंहिंमें साईं सदर इंचार्ज हुजे अबाजी साहिब हुजे उन डिस्ट्रिक्ट जा सभु उहिदेदार ज़िम्मेदार हुजनि उन्हनि खे नोटिफाई कयो वञे हिकु त ज़िले में एक्टिविटी थी वेंदी पीपल्स पार्टी हींअर हर डिस्ट्रिक्ट में कीड़े मकोड़े वांगुरु घुरे वेठी आहे असांजी एक्टिविटी उते थी वेंदी हली चार माण्हू चार दोस्त असां गॾिजी पवंदा जिनजो थोरो घणो खौफ़ हूंदो त पर उहो बि थी वेंदो हिकु इहा एडवाइस ॾियणी आहे ऐं ॿियो इहा एडवाइस ॾियणी आहे त जेके बि कन्वीनर आहिनि उहे एटलीस्ट हिक ॿिए सां राब्तो कनि या कहिड़ी मीटिंग थी असां मीटिंग था विया आहियूं असांखे लिस्ट व्हाट्सएप थी असांखे कान ख़बर पए कहिड़े डिस्ट्रिक्ट में कहिड़ा छा पियो करे छा नथो करे छा थींदो छा न वरी महीने खां पोइ कॉल थी हलंदो थी विया ईअं वरी 15 ॾींहं खां पोइ कॉल थी असांखे विच में छा थियो असांखे बि ख़बर पवंदी हर को पंहिंजे ज़िले में हिसाब से जेकॾहिं बहितरीन तंज़ीम शादी करी अॻियां असां वटि असांजे एरिया में त बलदियाती इलेक्शन महिला जेकी थियनि जे असां उन खां पहिरीं जीपीए जी तंज़ीम शादी करे था वञूं पिया ऐं सुठा माण्हू खणी था अचूं त असां हुननि खे ठीकु ठाक तरफ़ कयूं असांजी पंहिंजी फंक्शनरी बॉडी त अलहमदिल्ला वर्किंग आहे पंहिंजी जीपीए जी सुठी बॉडी हुजे जंहिंमें सभु दोस्त गॾियल हूंदा ऐं जीअं तव्हां पोइ मीटिंग में चयो त मे बि पॉसिबल आहे साईं जलाल साहिब असांखे जॉइन करे अची थो वञे एसयूपी बि असां लाइ जंहिंजे असां अञा उन थी वेंदासीं इहा हिकड़ी एडवाइज़ आहे बाक़ी जीअं हुकुम हूंदो असां सां गॾु